सो पूरी दुनिया में मनायो पियो वञे। मंशियात जे आलमी ॾींहं ते अवामी प्रेस क्लब ऐं अदा तारिक बलोच खे ख़राज तहसीन पेश करियां थी, जिन्हनि हेॾो पेचीदा मसइलो आहे उन ते आवाज़ रेज़ कयो आहे। छो त हिते मलीर में जेका मंशियात सरेआम हले थी पई, उन जी रोकथाम जे लाइ हिते सभु सियासी समाजी माण्हू चुप करे वेठा आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हितां जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि उहे इन चीज़ जे लाइ ख़ामोश आहिनि, उहे इन शइ ते स्टेप्स न पिया खणनि। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, ऐं गुज़ारिश करियां थी हितां जे एक्टिव माण्हुनि सां, सियासी समाजी माण्हुनि सां ऐं हितां जी पुलिस सां, SSP मलीर सां, IG साहब सां, त मलीर में जेकी मंशियात सरेआम फ़रोश थिए पई ऐं उन सां जेके ख़ानदान तबाह थियनि पिया, त उहे अॼोके ॾींहं ते जेको आहे सो तव्हां इहो अहद करे अची असां सां गॾु बीहो ऐं असांजे लाइ जेको बि तव्हांखे कमु चवणो हूंदो, जेको बि तव्हांखे मदद हासिलु थियणी हूंदी, असां तव्हां सां गॾु आहियूं। असां सां तव्हां अचो, विहो ऐं ॻाल्हायो ऐं असां गॾिजी मिली करे हिते इन चीज़ खे ख़तमु करण जी कोशिशि कयूं। छो त हे इलाही नासूर बणिजी चुको आहे। मलीर जी आवाम, मलीर जा जेके नौजवान आहिनि, उहे तमामु जेको आहे सो पंहिंजी तालीम खे छॾे, पंहिंजी रोज़गार खे छॾे उन चीज़नि में जेको आहे सो पई विया आहिनि। उन चीज़ खे रोकण जे लाइ असांखे ज़ाहिर आहे जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि जे मदद जी ज़रूरत आहे। सो हिन आलमी ॾींहं ते आऊं उन्हनि सां अर्ज़ु करींदसि त उहे अची असां सां जेको आहे सो वेहनि ऐं अची अदा तारिक जहिड़नि रोल मॉडल माण्हुनि सां मदद करीनि, जेको हिते रिहेबिलिटेशन सेंटर हलाए पोइ माशाअल्लाह सां पंहिंजे हिसाब सां हर को पंहिंजो ॾीओ ॿारे पियो। यकीनन अवी बि उते वेही कुझु न कुझु कंदा पिया हूंदा, पर हिते जेतिरे हद ताईं हे मंशियात मलीर में ॾींहों ॾींहुं जेतिरे हद ताईं फैलिजे पई, छो त अॼु खां 5 साल पहिरीं ॿियो माहौल हो, हाणे 5 साल बाद जेको माहौल आहे उहो तमामु घणो ज़्यादा थी वियो आहे। नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे बि आइस जा जेको आहे आदी थी विया आहिनि। नंढड़ा ॿार पान गुटको उन जी रोकथाम जे लाइ यकीनन हिते खोड़ सारा कम थियनि पिया, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे उहो ई उन्हनि चीज़नि ते घणो ई FIR थियनि पियूं, घणो ई कमु थिए पियो, पर उहे चीज़ूं उहे ई फ़रोश थियनि पियूं। सो इहे चीज़ूं, इहो हिकिड़ो सुवालु आहे त इहो हिकिड़ो क्वेश्चन आहे त हेतिरी एफर्ट्स हूंदे, एतिरे मामलनि हूंदे पोइ उहे कहिड़ा सोर्सिस आहिनि जेके एतिरे ताक़त सां जेको आहे इहे चीज़ूं फ़रोश पिया कनि। सो इहो सुवालु आहे हितां जे नुमाइंदनि खे, MP MNAs खे, हितां जी रियासती जेको आहे सो सियासी समाजी माण्हुनि खे चवंदी हुअसि त उहे इन सुवाल खे असांखे सुलझाए ॾियनि। थैंक यू सो मच।